जी हाँ दोस्तों, तो असां कंप्यूटर जी मेन स्क्रीन ते अची चुकिया हूँ। तो हाँ सब खां पहिरियों छा करणो पवंदो, असांखे गूगल प्ले स्टोर ओपन करणो पवंदो। ये गूगल प्ले स्टोर असां ओपन कयोसीं त अगर तव्हां वटि मोबाइल हूंदी बिल्कुलु तव्हां सभु वटि इहा हूंदी। कयो गूगल खां पोइ तव्हांजी जेकी जीमेल आईडी हुजे उन सां तव्हांजी लॉगइन थियल हुजे। ठीक है, मुझी कहीं भी आईडी है, का भी आईडी जो कोई इशू ना है, ये मुझी लॉगिन थियल है। उन खां बाद में तव्हांखे हिते लिखणो आहे YT स्टूडियो। मुझो पहिरियों लिखियो पियो आहे डेस्कटॉप। ठीक, तव्हां जीअं उहो लिखंदव त तव्हांजे साम्हूं अची वेंदो यूट्यूब YT स्टूडियो। हिनखे तव्हांखे ओपन करणो आहे। तव्हां डायरेक्ट इनखे ओपन कंदव। अगरि तव्हां वटि मोबाइल फ़ोन आहे त मोबाइल मां बि तव्हां कंदव किथे क्रोम जिते न गूगल क्रोम मां तव्हांखे उनखे ओपन करणो आहे। ठीकु आहे, मोबाइल फ़ोन मां। अगरि कंप्यूटर आहे त कंप्यूटर मां तव्हां कंहिं बि जॻह तां तव्हां करे सघो था, कंप्यूटर मां डायरेक्ट थी वेंदो। अगरि मोबाइल फ़ोन आहे त मोबाइल फ़ोन मां तव्हांखे करिणो पवंदो गूगल क्रोम मां। उते तव्हांखे छा लिखणो पवंदो, तव्हांखे लिखणो पवंदो YT स्टूडियो। ठीकु, YT स्टूडियो तव्हां लिखंदव त कुझु हिन तरीक़े सां इंटरफेस तव्हांजे अॻियां ओपन थी ईंदो। सभ खां पहिरियों तव्हांखे छा करिणो पवंदो, तव्हांखे जंहिं बि मुताबिक़ तव्हांखे पंहिंजो चैनल ठाहिणो आहे यूट्यूब जो, कंहिं बि मौज़ूअ ते ठाहिणो आहे, तव्हां सभ खां पहिरियों अहिड़ो नालो तव्हां पंहिंजे दिमाग़ में रखो जेको आसान बि हुजे ऐं कंहिं ॿिए जो यूट्यूबर जो उहो चैनल न हुजे उन नाले सां। तव्हांखे हाणे हेठां हे जाते मां स्क्रॉल कयां थो पियो, हितां तव्हांखे हे लिखियलु आहे यूअर इन चैनल। मां को बि मिड़ई ठाहियो आहे तव्हांखे ॾसण जे हिसाब सां। उन खां बाद में तव्हां थोरो हेठि ईंदव, स्क्रॉल कंदव त हेठि जिते लिखियलु आहे सेटिंग। जीअं सेटिंग खे ओपन कंदव त कुझु हिन तरीक़े सां इंटरफेस तव्हांजे अॻियां ओपन थी ईंदो। सभ खां पहिरियों तव्हांखे छा करिणो आहे, जाते हे लिखियलु आहे डॉलर USA डॉलर, इहो USA जो डॉलर हुजे त बहितरीनु आहे। अगरि तव्हां पाकिस्तान रुपीज़ कंदव त तव्हां हितां सभु जेकी बि सिलेक्ट कंदव, तव्हां जंहिं बि शहर में आहियो उहा तव्हां हितां सिलेक्ट करे सघो था। ये जेकी तव्हांजी अर्निंग थींदी आहे पेमेंट आहे तव्हांजी डॉलर में हुजे त सही आहे। उन खां बाद में जाते लिखियलु आहे चैनल, चैनल ते तव्हां ईंदव त चैनल खां बाद में तव्हांखे छा करिणो आहे, जाते लिखियलु आहे बायो इन्फो में तव्हांखे सभ खां पहिरियों अचिणो आहे। उन खां बाद में तव्हांखे जाते लिखियलु आहे हीअ कंट्री तव्हांखे लिखणी आहे। जंहिं बि तव्हां इलाइक़े में आहियो, पाकिस्तान आहे, इंडिया आहे, नेपाल आहे, जंहिं बि सूबे जा माण्हू सिटीअ तां आहे उहो पंहिंजे मुल्क जो हिते एंट्री कंदो। असां पाकिस्तान में हूं त असां हिन वक़्तु पाकिस्तान हिते ॾिनो आहे। ठीकु, उन खां बाद में हे कुझु कीवर्ड आहिनि। हाणे कीवर्ड तव्हांखे उन जे लाइ छा करणा पवंदा, जंहिं बि टॉपिक ते तव्हां वीडियो ठाहिणु चाहियो था। तव्हांजो अगरि व्लॉगिंग आहे त तव्हां हिते लिखंदव कोई बि एग्ज़ाम, हाणे मुंहिंजो लिखियलु आहे इश्क चैनल, त मां हिते लिखंदुमि इश्क व्लॉगिंग। हाणे हिते मूंखे लिखणो आहे इश्क व्लॉगिंग, इश्क चैनल, माना इन तरीक़े सां 500 जो हूंदो आहे हिन में ऑप्शन। तव्हां 500 हिन में अल्फ़ाबेट जा अखर तव्हां लिखी सघो था। ॾिसो था हे लिखिया पिया आहिनि चैनल, जहिड़े कैटेगरी जो तव्हां लिखो हिन ते सभ खां पोइ ईंदो। उन खां बाद में तव्हांखे एडवांस अचिणो आहे। एडवांस सेटिंग में कुझु हिन तरीक़े सां सेटिंग हूंदी त तव्हांखे, अगरि तव्हां ॿारनि जे लाइ वीडियो ठाहियो था, नंढा ॿार तव्हांजा किड्स ॾिसनि त तव्हांखे पहिरियों सिलेक्ट करिणो आहे। अगरि तव्हां चओ था तव्हांजो कोई बि वीडियो ॿार न ॾिसनि त तव्हांखे नो जाते लिखियलु आहे नो सेट ऑफ द चैनल, किड्स तव्हांजा बिल्कुलु कोई बि चैनल आहे तव्हांजो ॿार न ॾिसंदा त तव्हां हिनखे कंदव नो ते। उन खां बाद में थोरो तव्हां स्क्रॉल नीचे कंदा ईंदव त हिते जिते लिखियो आहे ऑटोमेटिक तव्हांजो लिखियलु आहे। अगरि तव्हां हिनखे सिलेक्ट कंदव त तव्हांजी मर्ज़ी आहे, अगरि न कंदव पोइ बि तव्हांजो कोई मसइलो इशू न आहे। उन खां बाद में हेठि ईंदव कुझु हे नया अॼुकल्ह फंक्शन उन्हनि जा आया आहिनि जेको AI जे थ्रू था हलनि, सॉफ्टवेयर हे जाते सिलेक्ट लिखियलु आहे। तव्हां सिलेक्ट हिन मां को बि तव्हां ओनली करे सघो था। हिकु ॿ मां आल ते रखियो आहे फ़िलहालु, तव्हांजे टाइम वेस्ट न थिए इन जे करे मां जल्दी सेटिंग करे छॾी आहे। छाकाणि टाइम कंहिं वटि हूंदो न आहे त आल ते आहे। जेके बि AI जा टूल आहिनि बिल्कुलु तव्हां इस्तेमालु करे सघो था, उन ते को कॉपीराइट इशू न ईंदो। उन खां बाद में फीचर में ईंदो त तव्हां हिन वक़्तु कुझु बि हिन में न ईंदो। तव्हांखे पहिरियों सेटिंग आहे। उन खां बाद में जॾहिं चैनल मोनेटाइज़ थींदो उन खां बाद में हे तव्हांजे अॻियां थींदा ईंदा। ठीकु आहे, उन खां बाद में जाते लिखियलु आहे अपडेट डिफ़ॉल्ट, तव्हां हिते अपडेट ते ईंदव। तव्हां हिते पंहिंजे यूट्यूब चैनल जो कोई बि नालो लिखंदो। हाणे मुंहिंजो हे नालो त मां हिनखे अॻिते व्लॉगिंग कंदुमि त मां हिनखे अॻिते ॾिनो VLOG, मां ॾिनी
एग्ज़ाम पे EAS ॾियां या AS ॾियां व्लॉगिंग, ठीकु आहे। त मुंहिंजे चैनल जो इहो थींदो। उन खां पोइ बाद में तव्हां इहे जेकी आहे डिस्क्रिप्शन में तव्हां कुझु बि लिखी सघो था। तव्हां कंहिं टॉपिक ते वीडियो ठाहिणु चाहियो था तव्हां उहो माण्हुनि खे ॾसे सघो था। त नाज़रीन, असां व्लॉगिंग करणु चाहियूं था, असां ट्रैवल, असां एडवांस या तव्हां कंहिंखे पढ़ाए रहिया हो, कोई तालीम जो आहे, कोई असांजी भेण लेडीस घर में किचन जो कमु करे रही आहे, त उहो हिते कुझु लिखणु चाहे त उहा उनजी मर्ज़ी आहे। उन खां बाद में तव्हांजो हीअ जाते लिखियलु आहे वेजिटेबल, तव्हांखे हमेशह इहा प्राइवेट करणी आहे। उन खां बाद में अगरि टैग ॾियणु चाहियो त त ठीकु आहे, अगरि नथा ॾियो कोई इशू न आहे। उन खां बाद एडवांस सेटिंग में तव्हां ईंदव त हाणे जिते लिखियलु आहे हीअ वीडियो लैंग्वेज, तव्हांजी जेको वीडियो ठाहियो था त तव्हांजी उहो कहिड़ी ॿोलीअ में आहे, सिंधीअ में आहे, उर्दूअ में आहे, इंग्लिश में आहे, उहा तव्हांजी ॿोली आहे, तव्हां कहिड़े लेवल ते तव्हां ॾियणु चाहियो था। त असांजो इंग्लिश में आहे त असां इंग्लिश में ॾिनो आहे। उन खां बाद में लिखियलु आहे टाइटल एंड डिस्क्रिप्शन, तव्हांखे उन में छा ॾियणो आहे। तव्हां जेको टाइटल लिखंदव यूट्यूब ते सेटिंग में, तव्हां उते टाइटल में तव्हां कहिड़ा लेवल ते लिखणु चाहियो था, इंग्लिश में लिखंदव, उर्दूअ में लिखंदव, सिंधीअ में लिखंदव। मां उर्दूअ में लिखियो आहे, उर्दूअ में आहे, कमेंट मुंहिंजे में ऑन थियल आहे, ठीकु आहे। उन खां पोइ हिननि ॿिन्हिनि शयुनि खे तव्हांखे न शेयर ॾियणो, जीअं इहा सेटिंग आहे तव्हां उनखे सेटिंग छॾिणो। उन खां पोइ पर्सनल में ईंदव, पर्सनल में कुझु हिन तरीक़े सां तव्हां जेकी जीमेल ॾिनी हूंदी उहा जीमेल हूंदी पंहिंजी, ठीकु आहे। उन खां बाद में कुझु हिन तरीक़े सां हेठि ईंदो, तव्हांखे हिननि खे बि कुझु कोन आहे करिणो, हिननि ॿियनि ऑप्शननि खे तव्हांखे कंहिंखे बि छेड़छाड़ न आहे करणी, ठीकु आहे। हे तव्हांजो सेव थी वियो। उन खां बाद में हे चैनल तव्हांजो हिकिड़ो यूट्यूब जो चैनल ठही वियो। सभ खां पहिरियों हे जाते लिखियलु आहे इश्क, इनखे तव्हां ओपन कंदव। हाणे हे लिखियलु यू आर द चैनल, तव्हां हिनखे चैनल ॾींदव। तव्हां हिनखे मुंहिंजो 2-3 चैनल मां हुनखे तव्हांखे नथो अॻिते वधणु चाहियां, मां सिर्फ़ु हिकिड़ो तव्हांखे छा लिखियलु आहे वीडियो अपलोड, ठीकु आहे। अपलोड वीडियो कंदव, तव्हां डायरेक्ट जो लाइव वेहणु चाहे थो कोई करे सघे थो, कोई पोस्ट वग़ैरह सभु कुझु तव्हांखे। अगरि वीडियो कोई बि तव्हां ठाहियो आहे उन खां पोइ तव्हां हुनजी थोरी सेटिंग बेटिंग करे तव्हां हिनखे अपलोड कंदव, ठीकु। तव्हांजो हिन तरीक़े सां कुझु इंटरफेस खुली वेंदो, तव्हां सिलेक्ट फाइल कंदव, तव्हांजो इहो वीडियो हितां अपलोड थींदो। हे तव्हांजो पूरो चैनल जी सेटिंग थी वई, यूट्यूब चैनल जी तव्हांजी सेटिंग थी वई, ठीकु आहे। उन खां बाद में अगरि तव्हां तस्वीर रखणु चाहियो त उहो बाद जो मसइलो आहे। बाक़ी वीडियो लंबी थी वेंदी, इंशाअल्लाह ताला दुबारा वीडियो में तव्हांखे असां ॾसींदासीं तव्हांखे कहिड़े कहिड़े टॉपिक ते अगरि तव्हां कंहिंजो कॉपीराइट जो इशू छा थींदो छा न थींदो, सभु कुझु उहो बाद जो मसइलो आहे। अगरि वीडियो असांजो पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कंदा।